بسم الله الرحمن الرحيم. ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إنما يخشى الله من عباده العلماء. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने।
अजो 18 जनवरी सन 2024 जुम्मतुल मुबारक जी रात लश्करी चालिया कंबर शरीफ जी बरसा दरादर अजीज बाबू सरफराज साहब मौला मोहम्मद साहब मीर मुर्तजा साहब जुमला जमात सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां प्रोग्राम रखियो है। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत भी सोहनी है तो सूरत भी सोहनी है। आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सबको वजा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत में कमाला तो सूरत में जमाला। महीनों मेराज जो तकरीर के शुरू करण खां अॻु में अर्ज़ भी आहे तो वह मजलिस वह कचहरी वह दुआ अल्लाह पाक वट ऐसी ताईं काबिल कबूल ना है जैसी ताईं सदको वजास मिठले मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। वह दुआ टंगजी पवंदी, वह मजलिस अधूरी, उन मजलिस में बरकत ना है। आदम अलैहिस्सलाम जब आखिरी वक्त हो तो पांचे पुट शीस अलैहिस्सलाम की सदी करे चई तो पुट मां तो हिकिड़ी वसियत तो कयां तो जॾहिं भी दुआ घुरे न उन दुआ में आखिरी नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथा दुरूद शरीफ पढ़ने तो वह दुआ रद्द न थी नहीं कबूल थी। शीस अलैहिस्सलाम चयो बाबा मोहम्मद केरा चए मां जन्नत में पैदा थियो मां जन्नत में अखि खोली मां जॾहिं जन्नत में अखि खोले हीअं जो नज़र कई जन्नत जे वण जे पन पन ते लालटीन ते दरिन ऐं दरवाज़नि ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। मां चयो मुंहिंजा मौला इहो केरु आहे मोहम्मद केरु आहे तो मुंहिंजे अचण खां अॻु में तुंहिंजे नाले सां गॾु नालो लिखियो पियो अथसि। जवाब मिलियो त आदम आए तुझी औलाद मां पर आए मुझो महबूब लौला कलमा खलक़तुल अफलाक जे कदे इन सोने मोहम्मद के पैदा न कया हां तो तू भी पैदा न थी हई सजो जहान मां पंहिंजे महबूब मोहम्मद जे करे पैदा बिना खीर वाले जो कोप हराए जंहिंमें हो भी हुजे वॾ गुड़ फोटा नंढा वॾा दालचीनी जेको माल मसालो थोड़ो मिर्च न मिले हिन जे चवण ते मथां कमाल पट ये बरोचो चवंदा त बसि ॿई हथ नड़ी पियो हा बरोचन खे प्यारो ख़ासि करे मुग़ेर खे दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो तंहिंजे करे मुंहिंजो अर्ज़ु इहो अथव तो जॾहिं भी मुझे साईं सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अची वञे तो दुरूद पढ़ंदा अब दुरूद दर्द की दवा है अब दुरूद मर्ज़न का शिफा है अब दुरूद हिकु दफ़ो पढ़ंदव 10 दफ़ा 10 नेकियूं लिखिबो 10 गुनाह छॾंदा अल्लाह 10 दर्जा बुलंद करे छॾींदो। इन अमल में अल्लाह सां न गॾु अर्ज़ु पियो कयां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज तमाम वॾो हदीस वॾी आहे मेराज हर नबी के मेराज फर्श ते घुरियो ऐं मिठे मोहम्मद घुरियो ई हर नबी के मेराज खां अॻु में इम्तिहान यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में इम्तिहान पोइ मेराज इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि जे आड़ा में अॻु में इम्तिहान पोइ मेराज
आदम अलैहिस्सलाम सफर में अरफात के मैदान ते नूह अलैहिस्सलाम अग में इम्तिहान बेड़े में पे मेराज अयूब अलैहिस्सलाम बीमारी में इम्तिहान पो मेराज घोरियूं मूसा नबी अचे मुझा मौला तुझो आवाज केॾो प्यारो आहे जॾहिं तूर सीना जबल ते आयो न तो वो जॾहिं चढ़े पियो जबल ते न त अल्लाह चयोसि त फखलअना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा हे मूसा जुती लाए लाए ओच वादी पाक ॾांहुं अल्लाह थो ॻाल्हाए अल्लाह सां ॻाल्हाईंदो हो पोइ वरी अल्लाह थोरो ॻाल्हाईंदो हो त ही घणो ॻाल्हाईंदो अल्लाह साईं थोरो ॻाल्हाईंदो हो पोइ चईंसि ममा तिलक बि यमीन कया मूसा हथ में छा अथई चईंसि काल ही आसाय अतवक्कउ अलैहा व अहुस्सु बिहा अला गनमी वली फीहा मारिब उखरा अल्लाह चईंसि हथ में छा अथई जवाब ॾियां त लटा न बसि चई साईं लटा हिन सां 2 किलो चाढ़ींदो आहियां साईं हिन लठ सां वरी मां बकरियुनि खे टारी बि छाणे ॾींदो आहियां साईं वरी हिन लठ सां साईं मां टेक ॾेई बि बीहंदो आहियां ऐं ॿिया बि घणा कुझु कम वठंदो आहियां सुभान अल्लाह छो त आशिक़ हो मशूक थोरो ॻाल्हाईंदो आहे मशूक थोरो ॻाल्हाईंदो आशिक़ हर ॻाल्हाईंदो आहे ईअं न ओचितो कंहिंजी फोन लॻी वञेव न आवाज़ बिछड़े वारे जी त कटे छॾींदा छो कॾहिं कॾहिं रांग नंबर लॻंदो हूंदो ओॾो त लॻी वियो भुल में पर तो वरी 3 दफ़ा न छॾियोसि रांग नंबर लॻी वञो छो त आवाज़ मिठड़ो हूंदो आहे वो आवाज़ जो मिठो ॿुध आवाज़ जो मिठो थींदो त पोइ वरी ॻाल्हाए कचहरी कबी होॾो हलो त हे न अलाए केतिरा लफ़्ज़ चई ॾींदो हा न साईं पोइ वरी हली हुनखे चवंदो भला दीदारो कराईंदो काथे दीदारो करायो त मूसा बि अल्लाह सां ॻाल्हाए पियो न त पोइ ॻाल्हाईंदे जे मुंहिंजा मौला तुंहिंजो आवाज़ केॾो प्यारो आहे दीदारो कराईंदे तुंहिंजे दीदार में केॾो न मज़ो हूंदो मूसा बि उहो थोरो पियो ॻाल्हाए उहो घणो पोइ जॾहिं रांग नंबर लॻी वियो त कटे छॾींदो कर मूसा त सचो आशिक़ हो तूं कूड़ो आहे वो सचो आशिक़ चई मुंहिंजा मौला तुंहिंजो आवाज़ केॾो मिठड़ो दीदार त तुंहिंजो अलाए छा हूंदो ओची अचे थो त तुंहिंजे कावड़ में या केॾो कुर्ब तुंहिंजो प्यारो त अलाए छा हूंदो इहो बि अलाह ॾे इहो बि अलाह ॾे त न निमाज़ न रोज़ो न ॾाढ़ी न नबी साईं जे सुन्नत जे मुताबिक़ पाणी था पियूं न मानी था खाऊं न शादी था कयूं न गमी था कयूं अलाह सचो आहे सदको वञासि मिठो मोहम्मद सचो जागो था अल्लाह अल्लाह मूसा नबी चयो मुंहिंजा मौला तुझो आवाज़ केॾो मिठो आहे तुझे दीदार में केॾो न मज़ो हूंदो दीदार त कराए फरमाई लन तरानी मूसा दीदार न थींदो साईं कीअं भला फरमायो उहे अखियूं ॿियूं आहिनि जेके मां रब जो दीदार अर्ज़ु पियो कयां साईं जन मके खां हलिया मदीनो बैतुल मुक़द्दस तूर सीना जबल बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियनि खे इमामत करायूं निमाज़ पढ़ायूं इहो मेराज जो वाक़ियो कई दफ़ा ॿुधो अथव मेराज वॾो आहे पर जॾहिं साईं जन आया मिस्र शहर में उते भी खुशबू ॾिठूं पाण में जन्नत आहे चई न जन्नत अञा परे आहे ही मिस्र जो शहर आहे हिकु तौहीद परस्त माई आहे जंहिंजी क़बर मां जन्नत जी खुशबू थी पहिरियों आसमान ॿियो टियों चौथों पंजो छहों सतों हाणे मथे आर्श 7 आसमान खां पोइ 7 ज़मीनूं हेठि 7 आसमान हेठि काबतुल्लाह हेठि
मको मदीनो हेठ सॼो जहान हेठ सदको वञास ॾिठो मोहम्मद जुतीअ सूदो मत हाणे मुंहिंजो साईं अकुल में सभिनी खां मथे मुंहिंजो साईं इल्म में सभिनी खां 1.25 लख नबियनि जो इल्म गॾु कयो पर सदको वञास ॾिठे मोहम्मद जे इल्म खे पहुची न सघंदा इल्म एॾो अथसि उस्ताद कोई कोन्हे उस्ताद हुजेसि त पोइ वरी उस्ताद जो शान मथे थींदो तंहिंजे करे मोहम्मद मुस्तफ़ा सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उस्ताद कोई कोन्हे उस्ताद अल्लाह जॾहिं अर्श ते पहुता न असांजो नबी सुहिणो असांजो नबी अकुल में आला अकुल अहिड़ो कंहिंखे कोन्हे अकुल वारो माण्हू ई सोचींदो आहे त कचहरी में कीअं ॻाल्हाया हदीस में आहे त अकुल वारो सोचे सम्झी ॻाल्हाईंदो आहे बेअकुलो ॻाल्हाए वरी पोइ सोचींदो मां हिनखे नथो चवां नाराज़ न थींदो पर हिकिड़ी ॻाल्हि थो कयां हे वरी मूंसां चर्चा करे भोग करे मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां मन समत न जा जंहिं माठ कई उहो चुप थी वियो मां तव्हां ख़ुशि त भई पियो कयां पर तूं जवाब सां जवाबु ॾिनो तूं हिकिड़ो त भरो चुनाए ॿिया बि न आहे मां ख़ुशि त भई तव्हां कंदा त मां कंदा तव्हां न कंदा मां ॻाल्हाईंदुसि हा न बसि वॾे जी कई न ॿुधाईसि न बसि जागो मां 2-3 मिंट वाइस कंदुमि थोरो थोरो अर्ज़ु कयां हेॾे नमूने ॾिसो बसि ॻाल्हाए न खिलो बि बाबा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अकुल में सभिनी खां मथे आहे हाणे मथे जो वियो त नबी सही अलैहिस्सलातु वस्सलाम सोचो त मूसा तूर ते वियो उहो त जबल हो जॾहिं तूर ते वियो त अलाह चयसि मूसा जुती लाइ मां त हिते अर्श ते आयो आहियां मां जुती कीअं पाई वञा मां जुती लाहियां इहो अकुल वारे जो कमु आहे इहो अकुल वारे जो कमु आहे न इहो इल्म वारे जो कमु आहे न इहो अख़लाक में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला जीअं जो जुती लाथई न हिकु रिवायत में मां पढ़ियो त अर्श सॼो ॾकी पियो अर्श अज़ीम अलाह खे चयो मुंहिंजा मौला अलाए केतिरनि खां सालनि खां मां सिकायल आहियां अॼु तुंहिंजो महबूब आयो आहे ऐं जुती थो लाहे अलाह तूं पंहिंजे महबूब खे चओ जुती पायूं अचे न असां जो बदन वटि नबी साईं जी जुती मार जो एॾो शान आहे जो अर्श खां बि मथे रब फरमाए सोना जुती न लायो मुंहिंजा जानी जो तूं पहिरियों ई महिमान आहे हिते कोई न आयो आहे हे तव्हां पहिरियों ई आहे अचो जुती सूदा अचो सुहिणा हरिया अचो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो मुंहिंजा मौला तो मूसा खे चयो फखला नालैक मूसा जुती लाए इनक बिल वादिल मुक़द्दस तुवा अल्लाह फरमायो मुंहिंजा मोहम्मद करीम हो मूसा हो तू मोहम्मद सोना तव्हां जुतीअ सूदा हलिया अचो अल्लाह वारे इहे चयो त क़ुर्ब मूसा और है क़ुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्श मुअल्ला और है खुद जाना और है खुदा का बुलाना और है अर्श का जने मथे विया जिब्रील गॾु जिब्रील गुलाम नौकर गॾु सिदरतुल मुंतहा को मकाम आहे बेर जे वण जहिड़ो वण आहे पर उन जो पन हिकु हिकु हाथीअ जी कन जे उते जो पहुता जिब्रील चयो सोना असांजो हद पूरी थी वई अब 7 आसमान ॿुधो ॿुधो 7 आसमान खां पोइ अर्श खां पोइ सिदरतुल मुंतहा आख़िरी हद आहे पोइ मथे जाए मथे खाल आहे
हवा जो वरी एतिरो खाल खां बाद वरी ॿियो हिकिड़ो खाल आहे वॾो उहो बाहि जो रुगो बाहि पई वरी थधि जो खाल आहे थधि एॾी बर्फ़ वांगुरु हवा जे खाल मां बर्फ़ जे खाल मां थधि जे खाल मां अञा मिठे मोहम्मद रे मथो ॿी सवारी आई जंहिंजो नालो रफ रफ बुराक में बीठो जिब्रील भी बीठो हाणे रफ रफ आई जिब्रील चयो सोना तव्हां वञो असां न हली सघंदासीं लश्करी काने जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो जाते इंसान जो अकुल खत्म थे इते अकुल ये लॻाला अबा सदा सुमन वयो जिब्रील गॾु हो बुराक हुयो ठीक है ना वरी मथे अबा सिदरत मुंतहा हाणे मथे अकेलो तो वञे इन खानन का मथे क्रॉस तो करे वञे हाणे इन के यो मथे केर तो घुराए ॾाढा इन के चइबो आहे पाक इन के चइबो आहे सुभान इन के छा चइबो आहे सुभान पाक पाक ये सब खाल क्रॉस कई तो वञे चई साईं तू वञो असां न हलंदासीं अगर यके सरमुए बरतर परम फिरोगे तजल्ला बिसोजद परम सोना साईं तवार चुरद में अल्लाह जे नूर सां मुंहिंजा सब पर सड़ी वेंदा सोना साईं मथे वञो सोना साईं असांजी हद पूरी सोना साईं तव्हां मथे वञो जीअं तव्हां बलोचिस्तान जो इलाइक़ो छॾे करे सिंध में ईंदो उते बोर्ड लगल हूंदो त भली करे आया खुश आमदीद आलऊ वसालऊ मरहबा हलिया अचो उते भी इबारत लिखियल लगी खुदा जी ज़ात जो कसम हो मुसलमानो कलमे वारो अल्लाह अल्लाह इबारत लिखियल लगी जिब्रील चयो साईं ॾिसो इबारत लिखियल असांजी भेड़ी न आहे तू ॼाण तुझो अल्लाह जाने अल्लाह अल्लाह हुजूर मथे पियो वञे इबारत कहिड़ी लिखियल लगी अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर देखो डालिया सुभान अल्लाह चौदह सकल मदीने खलो पाका हुआ ज़ात जी अल्लाह बच दो हाणे अकुल हैरान जिब्रील चवे तो नबी करे नज़र के हदीस पाक में एक दफे नबी अलैहिस्सलाम सदको वञा से जिब्रील असली सूरत ॾेखार तुझे असली सूरत कहिड़ी आहे हिकिड़ो साहबी हूंदो दहियतुल क़ल्बी नाले सुणो ॾाढो सुहिणो साहबी हसीन जिब्रील उनजी सूरत में ईंदो साईं फरमाया जिब्रील जी साईं मांखे सूरत तो पंहिंजी असली ॾेखार अबा जिब्रील जा तव्हां पर ॿुधाइनि त घणा आहिनि हाय सदको वञे चाचा कुर्बान वञे इहो वाइस ॿुधाइण शौक़ीन माण्हू जी अथव जो वाइस ॿुधी अधु ॿोली थी तव्हां वटि खिलो तव्हां वटि चुका कढो हिकु हिकु लफ़्ज़ खे समायो त मौलवी थी वेंदो ॼाण थींदव 600 पर अथसि साईं फरमास असली सूरत ॾेखार त जिब्रील ने ॿ पर खोलिया शहर सौल ॿ पर हीअं जो खोलियई साईं जो ॾिठो त हिकिड़ो पर उत्तर हलियो वियो त ॿियो पर ॾखिण हलियो वियो पेर ज़मीन ते त आसमान ते मथो हाणे जंहिंजा पर एॾा जंहिंजो कदु एॾो त हिनजी नज़र केॾी हूंदी पढ़ी हूंदी न जिब्रील चवे
तुझो हथ न नंढड़ो आहे पर तुंहिंजी नज़र कबर बि ॾिसे थो न तुंहिंजो हथ त नंढड़ो आहे न जंहिंजा एॾा पर तुंहिंजी नज़र वॾी हा न जिब्रील चवे थो मेराज वारी राति सिदरतुल मुंतहा ते भी करे हीअ जो नज़र कयो त मां जिब्रील जी नज़र खुली वई पर मिठे मोहम्मद जी जुती मुबारक अञा मथे पई वञे खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने खुदा जे शान खे तो न सुञातो तोखे कहिड़ी ख़बर अल्लाह जो शान छा आहे छड़ो पकोड़ा खरीदो तो वधे खीर पीअंदो तो वधे मस्तियूं कंदो तो वधे रब खे विसारे छॾी जंहिं रब किने कतरे मां लखनि जो लाल कई नबी सही चवंदो मुंहिंजा मोल मां मोहम्मद करीम जे ज़बान खे ताक़त न आहे जो मां तुंहिंजो शान सना बयान कयां अल्लाह अल्लाह मुंहिंजा मौला पंहिंजे शान खे तूं पाण थो ॼाणे आहे खुदा जी ज़ात जो कसम तो रब खे विसारे छॾियो रब जा भाईवार कयई अल्लाह खे न सुञाती रब तो चवे हयाओ कर रब बयान तो ॾे त वमा क़दर हक़ क़दरी रब फरमाए माण्हू मुंहिंजो क़दुरु न कयो अरे मुशरिक मुंहिंजो क़दुरु न कयो जेके क़दुरु करण जो हक़ हुयोसि किने कतरे मां लखनि जो लाल कयो मां अखियूं मां ॾिनियूं मां नक मां ॾिनो मां चप मां ॾिना मां कन मां ॾिना मां हथ मां ॾिना मां पेर मां ॾिना मां अरे खीर मखण मां खाराया मां बाकी मां खाराई मां पाण ने नज़र कर फल यंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक ओ इंसान पंहिंजी पैदाश नाथ नज़र कर कहिड़ी शइ मां पैदा कयो तमाम सुम्मा ख़लक़ना नुतफ़ता अलक़ा फ़ख़लक़ना अलक़ता मुज़ग़ह फ़ख़लक़ना मुज़ग़ता इज़ामा फ़कसौना इज़ाम लहमा अया रब तो फरमाए फल यंजुरिल इंसानु इला तामिही अन्ना सबबनल माअ सब्बा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा वअंबतना फीहा हब्बा वइनबा वक़ज़बा वज़ैतूना वनख़ला वहदाइक गुल्बा वफ़ाकिहता वअब्बा मताअन लकुम वलिअनआमिकुम रब तो फरमाए इंसान पंहिंजे पैदाश ना नज़र करे वरी पंहिंजे ताम ना नज़र कर अम्मा मां खाराया मां खारका मां खारायूं मां अंगूर मां खाराया मां ॾाढ़ू मां खाराया मां केला मां खाराया मां रब तो फरमाए हाय मूंखे न सुञाती हक़ इहो हो जो रब तो फरमाए रुकू भी मुंहिंजो करे हा दुख ऐं सुख में मुंहिंजो दर छॾे गैरन के न पुकारे यहाँ है बुधई वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही जज़ाकुमुल्लाह कंबर वाले मुजाहिद खलीफ अहमद अल्लाह साईं जो कदर तो न कयो अल्लाह साईं जो कदर न कयो अल्लाह जे किने कतरे मां तोखे लख जो लाल बनायो एड़ियूं अखियूं सोहणियूं ॾिनई जो ॾिसण सां हैरान चप नक मांडली न मटाई आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अञा ताईं पिया माण्हू हलनि ॿ अखियूं ॿ कन हिकु नक ॿ चप ॿ हथ ॿ पेर ठाहे 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 अल्लाह थको न आहे
सागा उज़वा हर एक जी शक्ल जुदा जुदा हिन सोने के ॾिसी वरी हिन के ॾिस हिन के ॾिसी वरी हिन के ॾिस हिन के ॾिसी वरी हुन के ॾिस हर एक जी शक्ल जुदा जुदा मिले थी का शक्ल अल्लाह चलो मां थकजी पियो हाणे वराए ठाहियां न हक ही त रब सां कंहिंखे शरीक न करे इंसानो हिकिड़ो माण्हू हिकिड़ी घरवारी चवे मुड़ुस खे तूं बि ॾाढो भलो आहे फिलहाल विवाह जो थी छॾींदुसि गैरतमंद हो नबी से फरमाया अना गयूर मां मोहम्मद गैरतमंद आहियां पर वल्लाहु अगयर मुंहिंजो अल्लाह मूंखां वधीक गैरतमंद अरे तोखे घरवारी चवे थी तूं बि भलो आहे पर फलाणो बि वाह जो आहे तूं चवे थी चंडरी लटा मां ॼाए सोन मां पाराए कमाए करे मां खाराए मां तारीफ़ ॿियनि जी थी करे निकिर मुंहिंजे घर मां जेको माण्हू चवे अलाह बि अलाह पर साईं हुते बि ख़ुदि खुदाई चवंदा न कलंदर बि वाह 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 के ज़माना हेॾे घटि नुक़्तो नज़र आई तॾहिं होॾे वाह वाह ॾे अलाह मां कुझु कमी नज़र आई तॾहिं त तुंहिंजी नज़र होॾे वई न अकुल रब तो फरमाए हया कर शर्म कर पैदा मां कयो मां खारायो मां प्यारियो मां कदुर न कई मुंहिंजो दर छॾे वञी ख़ैर जे आॾो किरियो आहे निकिर मुंहिंजे ज़मीन ऐं आसमान मां रब तो चवेसि निकिरी वञ खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने अल्लाह जी शान तू छा ॼाणे तोखे कहिड़ी ख़बर आहे तूं ॼाणे हा त अलाह असां कंहिंखे शरीकी न करे तूं ॼाणे हा त अलाह जा भाई वारे न पढ़ाई तो रब जो शान विञाए छॾियो विसारे छॾियो ॿुधो तूं नबी खे बि नथो सुञाणे तूं नबी मोहम्मद मुस्तफा जो भी तो मकाम ना है रे मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने मूसा के चई लंदरानी न थींदो बजे थींदो त जबल ते निज़ारो थींदो तजली थींदी यूनुस के बच्ची जे पेट में तजली थी इब्राहिम अलैहिस्सलाम के बाहि जे आड़ा में तजल्ली थी नूह अलैहिस्सलाम के बेड़े में तजल्ली थी मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने सुभान अल्लाह असांखे कहिड़ी ख़बर अल्लाह ॼाणे तूं ॼाण थोरो थोरो तवजो हुज़ूर जो मथे वयास सही फल कलाम मुझे सही फरमामा टिन कलमन जो आवाज ॿुधो सदको वञे महबूब सदको वञे टिन कलमन जो आवाज ॿुधो आवाज आयो उदन या मोहम्मद वेझो आओ मुझा मोहम्मद वेझो वेझो मुझा जानी है उदनु या अहमद वेझो आ मुझा अहमद वेझो आ मुझा मोहम्मद अया ॿिया लफ़्ज़ ॿुधाया अल्लाह चेस है सदको वञ सल्लल्लाहु अला मुहम्मद आवाज आयो उदनु या मोहम्मद वेझो आ मुझा मोहम्मद उदनु या अहमद वेझो आ मुझा अहमद या टियां लफ़्ज़ भी अथई मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने असांखे कहिड़ी ख़बर हुज़ूर जो शान छा आहे तो त ईअं चयो अल्लाह तो चवेसि सुभान अल्लाह चओ त ॿुधायां अल्लाह तो चएसि उदनु या ख़ैरल बरिये उदनु या ख़ैरल बरिये
उदन या खैरल बरिए वेझो आओ मुझा सोना सबरी का भलो सोना तू सबरी का भलो उदन या खैरल बरिए वेझो आओ सबरी का भला अल्लाह तो जवे से मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने वे जो आ यार वे जो आ महबूब वे जो आ मुझा सोना फअदनानी रब्बी वो मुखे रब पंहिंजे रहमत जे करीब क्यों सुम्मतना फतदल्ला सुम्मतना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा ओ वेझो थियो एतिरो जीअं तीर कमान जा मुंडा पाण में वेचाऊं अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे अल्लाह अल्लाह एतिरो वेझो कयो उन नबी मोहम्मद मुस्तफा सदको वञा जो तूं उम्मती यार तवज्जो कर दर्द कयूं वञा अलाए छा खयोती कोई जिंदगी ते परवसो कोने वो कलमे वारो लश्करी वारो कंबर वारो अल्लाह 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 जल जलालहु अमन वालहु वहदहु ला शरीक लहु कुर्बान वञा तुझे पाक नाले ता सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आओ मुझा साईं तुझे महबूब जो तो वट केड़ो मर्तबो अब्दुल जब्बार के केड़ी खबर मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने जी भी न वही उते मिठे मोहम्मद जी जुत्ती पहुती जुत्ती मुबारक उते पहुता जिथे न बंदा न बंदे की बात ला तुदरे को हुल्ला बुसहार अल्लाह के काबी अके कुरान में अल्लाह सही के काबा के दुनिया जी ने निसनी वो नबी सही की निठो जने मोहम्मद मुस्तफा मेराज वारी रात मेराज ते व्या दुनिया जी हद किरासो करे व्या बल्कि सदा आसमान मथे अर्श मथे सिदरत मुंतहा मथे खाल मथे अया मथे शरीफ अल अक़लाम जो आवाज अल्लाह जी अर्श जी कुर्सी मथे उते जो व्या त ॿियो कोई कोन हिकु महबूब ॿियो मुहिब हिकु आशिक ॿियो माशूक एक बानो ॿियो आका अल्लाह जे सूजा जानी ॿुधा कीअं सॾु कयां है अंदाज़ आका सदकी वञ मां चवंदी आहे पुट खे पुनल करे सॼाई जानी करे सॼाई लाल करे सॼाई राणो करे सॼाई प्यार मां कहिड़ा नाला पुट मां तुंहिंजा रखा मूंखे ॾाढो प्यारो अल्लाह पंहिंजे महबूब खे मेराज वारी रात मुंहिंजा जानी छा सॼाए या अय्युहल मुद्दसिर करे सॼाए या अय्युहल मुज़म्मिल करे सॼाए या अय्युहन नबी करे सॼाए या अय्युहर रसूल करे सॾु कयां माफ़ करे सॾु कयां तासीन करे सॾु कयां
हामीम करे सॾु कयां यासीन करे सॾु कयां मदीने जे भीर चयो मुंहिंजा मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे जहिड़े बि नाले सां मूंखे सॾु कंदे तूं मुंहिंजो आका मां तुंहिंजो बानो रमा मोहम्मद जी दिल दईं ॾिजे मूंखे तूं पंहिंजो बानो करे सॾु कर हे नबी साईं जी ख्वाहिश हुई मूंखे पंहिंजो बानो करे सॾु कर जवाब आयो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला दादानो तो जय सुभान अल्लाह पाक आवाज़ जे पाजी बाने भेजो सब हाणे कचहरी थी हले सुभान अल्लाह राज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं मोहिब भाई महबूब जी कचहरी जिते न बंदो न बंदे जी बात ये वरी वाइजो कंदी थी नबी साईं जो वया दला जे कुर्सी जे टांगड़ो अची दादर पायूं सुतो पियो हा अल्लाह ते सही है केरा ते चुप करे सोना यो थियो तो मिली जो ख़ैर ना काफर थी केरा चई यो पीरान पीरा बियो वरी इश्क में तो आयो चई न अली साईं हो पोइ मथे थी विया नबी साईं त घटि थियो हेॾे मथे थी विया भई इश्क भी अहिड़ो हूंदो इश्क न हुजे तो अल्लाह भी सारे नबी भी पीरान पीर के इज्जत मिली आ जो पीरान पीर सैयदा हसनी हुसैनी सैयदा हसन हुसैन के इज्जत मिली जो फातिमा जे जिगर जा टुकड़ा न सैयद अम्मा फातिमा शान वारी थी वई जो नबियन जे परदार जी न्याणी सभिनी खे मिठे मोहम्मद जे करे इज्जत मिली वो पोतो ही ना है तके बियो सुतो पियो आहे अकुल सिख अली के भी नबी साईं न्याणी परणाए ॾिनी हेॾो चए त वो पोतो ही ना के सुतो पियो हो कोई न हो न बंदा न बंदे की बात एक महबूब बियो मुहिब एक आका बियो मानो रब तो फरमाए मुंहिंजा जानी जी मुंहिंजा मौला सदको वञे तुझे पाक नाले तां हुजूर फरमायो मुंहिंजा सोना चांदो थई ज़मीन खां मथे आयो आं हेॾो जहान मथे क्रॉस करायो थमाए हर शइ खे रिकॉर्ड कई हर शइ लाख थी वई जेको बीठो आहे त बीठो हले तो हले थदो आ थदो नरमा नरम गरमा गरम सोना हिक जाजे सभनी के बिहारे महबूब है 70,000 नूरानी मलाइक तुझे दर ते मोकलिया माए उतारे वो सॾु करे मां जो मास नहीं न कजाए असाई कीअं उतारियांस लोडड़ो ॾियांस ना ना जिब्रील साईं छा कयांस रब फरमाए जिब्रील तोखे ख़बर न आहे इहो केरु जॾे वयो आहे 1.25 लख नबियन जो सरदार तू नूर जो सरदार पर जॾे वयो नूर नहीं नार ना भी नहीं खाकिन अर्श नहीं फर्ज जो सरदार पंहिंजा जब खणी वञो मुझे मिठे मोहम्मद जे कदमनि जे पेरनि जे तरी ते चुमी ॾे मुंहिंजो सुहिणो थी वेंदो वाह अंदाज़ा मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने नबी जो मकाम अल्लाह हो जाने सदके लौला कलमा खलक़तुल अफलाक है सॼो जहान तुझे करे त यार पैदा कयो ने सुभान अल्लाह सॼो जहान दे हवालो चांदो दई जी एड़ियूं आंदियूं त मां मोहब्बत मां पे वो मोहब्बत मां पे पूछे से ही महबूब मोहब्बत सा पे चले थे चांदो दई सुना है दुनिया के अंदर कोई भी महबूब महबूब नहीं ना तो ना तो थी मुझे लाए ना हाँ तो अल्लाह तो जे चांदो दई चवे तो यो सयुआ जो तुम्हारे जे का तो तुम्हारी सुभान अल्लाह तो ना से मोटे केड़ी मोटे गोडिया इज्जत जा खजाना मुवट मौत जा खजाना मुवट दियो जा खजाना मुवट है जान नहीं बुढ़ जा खजाना मुवट मुझा जानी वटो वाला वटी वटी तकीदा मुझे खजाने में करना आई बिचे मोहम्मद पढ़ो सुभान अल्लाह प्यारा मां पढ़ो डाटा न सोचे ये लफ्ज जई अत्तहियातु लिल्लाह अत्तहियात
मुझा जानी मुझा करीम मौला मुझा अल्लाह मुझा मुश्किल गुज़ा ये ज़बान जेका तो ॾिनी आहे इन ते नारा तुंहिंजा हूंदा इन ते हम्द तुंहिंजो हूंदो सुभान अल्लाह जो चवंदुनि अल्लाहु अकबर जा जो नारा हणंदुसि ज़बान ते मुंहिंजी तारीफ़ न हूंदी मुंहिंजा हम्द मुंहिंजा मौला तुंहिंजी तारीफ़ हूंदी इन ज़बान सां जेको बि हम्द कयां ज़िक्र कयां जेको बि कयां तुंहिंजे लाइ कयां तुंहिंजो हुजे अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवात मुंहिंजा मौला करीम ये जेका तो जान मूंखे ॾिनी आहे तो ॾिनी अखियूं तो ॾिनियूं हे कन तो ॾिना ये ज़बान तो ॾिनी ये हथ तो ॾिना ये पेर ऐं जॻूं तो ॾिनियूं हाणे हिन ज़बान सां हम्द तुंहिंजो कयां अखियूं तुंहिंजे नाले में हुजनि ॿिए में न तुंहिंजे घर में हुजनि ॿिए ते मां नज़र न कयां हथ खणा त तुंहिंजे अॻियां खणा ॿियो कंहिंजे अॻियां न बाहूं ॿधां त तोखे ॿधां ॿियो कंहिंखे न ॿधां रुकू कयां त तुंहिंजे लाइ कयां ॿिए जे लाइ न सजदो कयां त तुंहिंजो कयां मुंहिंजा मौला ॿिए जे लाइ न अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह है लश्करी चाने वारो अयां ट्रोबी की सूखड़ी गेड़ी ते वतय्यिबात अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात वतय्यिबात जेको तो मुखे माल ॾिनो इन माल मां ख़र्च कयां तुझे नाले ते खैर कयां तुझे नाले ते नज़र कयां तुझे नाले ते न्याज़ कयां तुझे नाले ते बासबूस कयां तुझे नाले ते अल्लाह मां एड़ी से आंदिया जेका तो वटना के मुझा मौला मां न्याज मंदी आंदी यार बतू बेन्याज़ा ओरे दोते सुभान अल्लाह गलियों से सब तुझे ले अल्लाह के जो न्याज़मंद आए हां असा सबूने जा न्याज़मंद हो असा माऊ सबूने वाह गलम से जी रब जवाब में पढ़ो पढ़ंदो न तैयार हां इतने नबी से जा पोयो जवाब आयो सुन अस्सलामु अलैका सलाम थे मुझे इन ज़बान सा नारा मुझा हंदे सलामती ज़बान दे हमदो जो सलामती थई व रहमतुल्लाह रुकू मुझो कंदे सजदो मुझो कंदे मुझी रहमत ही रहमत थई व बरकातु ये मुझा सोना पांजे मुझे नाले ते पांजो माल खर्च कंदे न्याज़ो न्याज़ो खैर खैरात गरीबन के लट्टा पारायण उगाड़न के लट्टा पारायण बुखारन के मानी खारायण मुझे नाले ते व बरकातु मुझा जानी मां बरकत करे छॾींदो मां अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वतय्यिबात अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह वाह वफादार नबी वाह हमदर्द नबी वाह जो तुझो असां सां प्यार अरे ॾिसण तोखे हिते जेको माण्हू ईंदो आहे त काॾे थो वञे चई वञा थो लाड़ काणे काइदे सिंध अल्लामा राशिद महमूद सां मिलण यार ॾे ख़बर काॾे थो वञे चई वञा थो बेर शरीफ काॾे थो वञे चई अमरोड शरीफ यार काॾे थो वञे चई यार वञा थो मौलाना फज़लुर रहमान सां मिलण लश्करी चांडे वारे जो पुट पियो वञे अबो थो चवेसि वञे बुज़ुर्गनि ते मुंहिंजे लाइ दुआ घुराए जाए मुंहिंजो ज़िक्र कजाए मुंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कजाए मोटी आयो ॿार ॾे ख़बर जी बाबा कचहरी में ॻाल्हि विसरी वई कचहरीअ में हुयासीं तज़किरो विसरी वियो ॻोठ वारा विसरी विया अबो विसरी वियो ॿाहिरि विसरी विया वाह सोना तुझे यादगिरी तां कुर्बान वञाए घोर वञाए वाह जो तुझो यादगीरो दुनिया जा अलम भी खत्म गम भी खत्म छो त लाहूत ला मकान वया जिते न बंदो न बंदे दी बात हदीस नबी हमेशा तोखे याद कयो थई दुख में ये पियो दुआ घुरे मुझा मौला मुझी शक्ल तब्दील न कजाए भोलो न कजाइन मांदर न कजाइन पत्र जो भी न वसाए जाइन वाह वफादार मुझा साईं और वञाए सल्लल्लाहु अला मुहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा जी कौम बुरी तबाह थी वई नूह अलैहिस्सलाम जी कौम मूसा अलैहिस्सलाम जी कौम भोला बांदर शुएब अलैहिस्सलाम जी कौम नजर कर दवा तबाह थी अल्लाहु अल्लाह लूत अलैहिस्सलाम जी कौम जे मथा पत्थर जो मींहुं वसियो हुन जा कद भी वॾा हुन जूं उमरियूं भी वॾियूं हो भी हुया जीअं तूं पैदा थियल बाकियूं बकन हिकु नक ॿ चॿई ॿ हथ आए लोह जा वो भी ना तू भी लोह जो ना है तू भी किने कदरे जो रब के नाराज हो गयो मूसा जी कौम ही कॾीअ में मच्छी न मारियो बटोला भोला बांदर बणजी विया शुएब अलैहिस्सलाम जी कौम तोरी माप में वठन द वधाए नंद घोटाए तो वट भी यो गुनाह अथई वठंदो आ वधाए ॾींदो आ घोटाए तू भी रब जा चवण कोन थो वठे अल्लाह के मञे थो पर अल्लाह जी नथो मञे कुरान के मञे थो पर कुरान जी नथो मञे मिठे मोहम्मद के मञे थो पर मुझे मिठे मोहम्मद जी नथो मञे हुन जो चवण नथो वठे यार नज़र कर सब गुनाह तो में वो तू भोलो न थे बादर न थे अज़ाब न आई हुजूर पियो चए अल्लाह बाज कर हरीस नबी फरमाया लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम फरमाया वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन हरीस रहमत वारो नबी सदको वञो एड़ो मिलियो थई तले त पुछियूं थई तले त मस्जिद में वेठो न आहे लूत अलैहिस्सलाम जी कौम में पत्थर जो मींहुं वसियो कम जी तव्हांखे ख़बर आहे शुएब अलैहिस्सलाम जी कौम तबाह थी वई अल्लाह जी सालेह अलैहिस्सलाम जी कौम अल्लाह जी ॾिनल नेमत मां ॾाची निकिती जबल मां उनखे मारे छॾियो इश्क में थी माईअ जे इश्क में चई हिनखे मारे तबाह थी असां छा नथा कयूं थोरो सोचो पंहिंजे गिरबान में ॾिसो हाणे रहमत सलामती बरकत चीतो ते नबी चेस न हम तो तुझो क्या तारीफ तुझी क्या रुको तुझो चेंदा सलामती दई रहमत दई बरकत दई वाह वफादार नबी लश्करी गोठ वारो अल्लाह अल्लाह मदीने जे मीर फरमायो ओ मुझा मौला करीम मां पंहिंजे लाइ न आयो आहियां न चंदन लाइ आयो आहियां मां पंहिंजे लाइ वंड वठण न आयो आहियां न मुग़ैर न बरोचन जे लाइ आयो आहियां गोपांग जे लाइ आयो आहियां हकड़न जे लाइ आयो आहियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जन तुझे तौहीद दे ईमान आंदो अल्लाह जन मां मोहम्मद जे नबूवत के मञो अल्लाह गुनाहगार दई गुनाहगार या तुझी सलामती या तुझी रहमत या तुझी बरकत अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन वाह यादगिरी वाला नबी वाह वफादार नबी उम्मत के भुलाए न तो यादगिरो तो से अल्लाह तुझी सलामती रंदे भी हुजे रहमत भी हुजे बरकत भी हुजे जवाब आयो असा तुझो यो सवाल पूजा जानी असा कबूल करे छड़ियो सही और दो चवे ये तो ते सलामती तुझे लाए अल्लाह जी तो ही तो बयान करने तो तुझे मतो रब जी सलामती सजदो रब जो कने अल्लाह जी रहमत अल्लाह जे माल मां रब जे नाले ते खर्च कने बरकत नबी के जी तोखे त बरकत कंदुसि पर तुझे उम्मतन मां जेको खैर कंदो उन्हनि खे बि वधाए ॾींदुसि अॼु जेके देगियूं चाढ़ियूं न छाॾनि लश्करी वारा जी ईमान वठो न त हिकु ते दुनिया में 10 आख़िरत में घणियूं आख़िरत में घणियूं हा हिनखे यादि अथई केरु आहे इहो
तू हे मुर्तजा मीर मुर्तजा पुट खे यादि पाण खे यादि कोन अथसि हे तालीबान कारी साहब पढ़ाए थो न वीचारो जेको पाण साहब महिनत थो करे न पढ़ाए थो ताकि बच्चा को हाफ़िज़ करे ॾींदो फ़क़ीर खे बि इहा हदीस यादि हूंदी आहे तव्हांखे इहा न आहे फ़क़ीर चवंदो 10 दुनिया 70 आख़िरत चवंदो अथई न ईंदो अथई तुम चेड़े कोन आहे भाउ 10 दुनिया 70 ईंदा तव्हां न त यादि कयो हेॾे अल्लाह अल्लाह यकीन हुजे अथई साहिर फातिमा बीमारीअ मां ताज़ी थी ॻाल्हि कयां वरी ईमान ताज़ो थई तूं सखी काथे आ सखी मुंहिंजो मौला अली अली सखी चेदी अली मां ॾाढ़ू खाईंदसि बाज़ार में वियो मुंहिंजे मुर्शिद अली ॾाढ़ू वरितो ॾाढ़ू वठी जो मोटियो फ़क़ीर मिलियो चई अली अल्लाह जे नाले ते मूंखे ॾाढ़ू त खाराए तव्हां वटि केतिरा फ़क़ीर ईंदा आहिनि बाबा माफ़ कर हराम जो अठाना ॾेनि माफ़ कर बाबा माफ़ कर बाबा माफ़ कराइण वारा वधी विया फ़क़ीरनि पिननि छॾे ॾिनी अल्लाह अलीअ खे चई अली अल्लाह जे नाले ते ॾाढ़ू ॾिने अली त अली हो मां सारी तारीफ़ कयां अली अली अल कुरान माली अली कुरान सां कुरान अली सां जाॾे अली जाॾे कुरान होॾे अली तवजो कर हज़रत अली साईं हुनखे ॾिना ॾाढ़ो जीअं जो आयो घर फातिमा साईं पुछुसि अली जी फातिमा अली ॾे अवाल ॾाढ़ो चयो मां चई फातिमा वरतियूं पियो अचां पर बोडे खबर थी अल्लाह जो नाले वारो हिकिड़ो मिलियो सुवाली उन चयो अली ॾाढ़ू घर ॾाढ़ू ॾेई आयो मां अल्लाह अल्लाह हाय मुझे मोहम्मद जी न्याणी हयादार पर्देदार हाय अमर कुरान जी हाफिज़ानी अम्मा साण तू नमाज़ड़ा अम्मा फातिमा सर अम्मा तू जन्नत जे बाए का आजाद अम्मा तुझी तरबियत मदीने जे मीर कई वाह जी हयादार न्याणी अल्लाह अल्लाह लश्करी चांडे जे गोठ वारी मुझी अम्मा न्याणी हयादार पर्देदार अम्मा बुध तू भी खुदा जी जो कसम हाय मुझे साईं जो घर में आया अम्मा फातिमा साण कब्र में वेठी रमजान जो चंड दुनिया वारा पिया ॾिसनि हुज़ूर फरमायो अम्मण चइजी मुंहिंजा बाबा अम्मा ॾे ख़बर अॼु रमजान जी परी राति अची वई आओ मुंहिंजा बाबा साईं अम्मा मां चंड ॾिसी थो अचां अम्मण तो चंड ॾिठो या न अम्मा फातिमा चइजी बाबा मां चंड खे न ॾिठो आहे छाजे लाइ अम्मण बाबा अॼु रमज़ान जो चंड हर माण्हूअ जी चंड में नज़र हूंदी धारियनि जी पंहिंजनि जी परावनि जी ओ मुंहिंजा बाबा उन चंड ॾे मां कीअं ॾिसां जंहिं चंड खे धारिया माण्हू पिया ॾिसनि बाबा उन चंड ते नज़र न कई हीअ कहिड़ा जो मोहम्मद जी न्याणी आहे अलीअ जी राणी आहे हसन हुसैन जी अम्मड़ आहे जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे हयादार आहे जो पर्देदार आहे माण्हू चंड खे कीअं ॾिसां जेके धारिया माण्हू था ॾिसनि मां बि ॾिसां असां वटि पर्दे जा कम रही विया गैरत हली वई वाइस करे 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 बेखून थी निकिरी वई हाणे मां छा करे वीचारा बसि सुधा कई नबी ने फरमायो मां न ॾिठो आहे ज़मानो पोयां ॾिसंदा 1400 साल पान फरमायो रुब कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन हुजूर फरमायो जी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो रुब कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन लम यजिदन रीहल जन्नह सुभान ये सही मौलवी साहब ये आलिम सगरो बैठो एड़ो ज़मानो मुझी उम्मत ईंदो जो औरतूं कपड़ा पाईंदियूं मां नथो चवां मूंखे नाराज़ न थीजो ओ भलो साहब बाऊं थो ॿुधाऊं मदरसा
कासियातुन आरियातुन लटा पाईंदियूं पर आरियातुन उघाड़ियूं नज़र ईंदियूं सजड़ा पाईंदियूं सोड़ा पाईंदियूं जिस्म जी नुमाइश कंदियूं न हाँ यहूदी आरामियन पर नंबर जा चवंदा मुसलमान के कालो न कालो तबाह कयो हाँ औरतूं पंहिंजूं पेश कंदा औरतूं पेश कंदा चलो औरत ने ॿिया ॾिसंदो ने फतह नबी ते नज़र कयूं त फतह न थी खबरदार पर मोहम्मद मुस्तफा सदको वञा जा सहाबा पिया वञनि हुजूर फरमायो तो लंगड़ो औरतूं काफिरनि यहूदियुनि हार सिंगार करे नंगियूं करे मायूं बिहारियूं पर मुझे मोहम्मद जा सहाबा वञनि पिया इएं पिया वञनि जो मायूं बियूं चवनि हिनखे अखियूं कोन्हनि हेठ खे अंधाहनि जो नज़र ई कोन था कनि इहे केरु हुया चओ मोहम्मद मुस्तफा जा सहाबा हुया करे दफ़ा थी ॾींहं जो तलवार ॾींहं जो घोड़े जी सवारी कंदा हुआ राति जो मुसले जी सवारी कंदा हुआ ॾींहं जो घोड़नि ते तलवारूं खणी बुख तलवार हलाईंदा हा तॾहिं न मुल्क फतह कयो राति जो वरी ॾिसे त मुसले ते सवार तहज्जुद पिया पढ़नि हिन मुस्लमान खे तहज्जुद छा पर फर्ज़ ई विसरी निमाज़ ई विसरी वियसि अतहियात नथो अचे ईद जी निमाज़ जी नियत नथी अचे जनाज़े जी नियत बि मौलवी ॾाढा करे कंदो न तव्हांजो आप जनाज़ो पढ़ाए त काथे लिखियल आहे मुल्ला साहिब वेठो आहे पुछोसि आलम सगुरो मुंहिंजे बयान में पुछोसि हदीस में आहे त तव्हां नियत ईद जी ॾाढा कयो नियत खे निमाज़ जनाज़ो या नियत खे ईद उल फितर न मज़ाक न आहे नथो सऊदी में कोन्हे सऊदी में चवंदा आहिनि सलातुल जनाज़ा बस निमाज़ जनाज़े जी सभिनी खे अचे थी तोखे नथी हुनखे अचे थी तॾहिं अलाह अकबर कंदा इस्लाम खां हेॾो परे बीठो आवड़े वेठो आहे मौलनि आलिमनि ते गारियूं पियो ॾे मौलवियुनि खे आलिमनि खे गारियूं पियो ॾे 5 साल पूरा आलिमनि खे गारियूं ॾिनई उहे आलिम नबी जा वारस अथई नबी वफ़ादार आहे त मुहम्मद जा वारस बि जो वफ़ादार नबी सही वफ़ादार मेरा जवानी राचे अलाह इन्हनि हा पाण फरमाए रुब कासियातुन आरियातुन कपड़ा अहिड़ा पाईंदियूं जो उघाड़ियूं नज़र ईंदियूं रुब कासियातुन आरियातुन माइलातुन मुबीलातुन पाण बि माण्हुनि ॾे माइल थींदियूं ॿियनि खे पाण ॾे छिकींदियूं नथियूं छिकनि हे बि माइल थी वियो मोबाइल ॾे वार तो पढ़जी वियुसि जटाए पढ़ वञी वॾी सोणी आहे अरे सोणी आहे त असांजी आहे छा बाहि हेॾे सलाह कंदी आहे असांजूं भलियूं इज़त वारियूं घर में थियूं भलियूं इज़त सां वेठियूं न घर में चोधी वारे मुड़ुस जो अदब थियूं कनि हीअ भली हुजे त फेसबुक ते अची इज़त वारी न आहे रुब कासियातुन आरियातुन माइलातुन मुबीलातुन माण्हुनि पाण खे माण्हुनि छिकींदियूं पाण बि माण्हुनि वेंदियूं वञियूं लम यजिदन रीहल जन्नह हदीस जा ॿिया बि लफ़्ज़ आहिनि सदको वञा नबी साईं फरमाइनि माइने खे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थींदी जन्नत जी ख़ुशबू हराम कमु नथो पियो आहे न चङनि भलनि जे घर में मायूं सॼो ॾींहुं कमु कंदियूं मथो उघाड़ो अॻे मायूं वीचारियूं सुबुह सां उथंदियूं त हे बुक हणी पोइ सॼे घर जो कमु कंदियूं हाणे सुबुह सां माई कमु कीअं थी करे उहो बुक हणी पंहिंजे चेहरे खे ढके पोइ वीचारियूं गाह बि माल खे ॾींदियूं ॿियूं बि ॾोहंदियूं घर जी ॿुहारी बि ॾींदियूं हाणे वरी जेके नयूं छोरियूं आहिनि इहो ईअं फेराए करे विच में ईअं कंध में रओ ॾेई पोइ तेॾियूं करे छॾे त जीअं सॻियूं कंदियूं ग़लति थो चवां छा लानत वसंदी आहे उघाड़े मथे वारी माईअ ते रहमत काॾो अचे बरकत काॾो थिए अॻे 2.5 करोड़ थींदा सॼो घर खाईंदो हाणे 10 करोड़ था थियनि त बि कर्ज़ नथो लहे खुटे थो त बरकत कान्हे न बरकत कान्हे त गिला अथई न
घर में कहे थे कोई कोशिश कही थी साल के दिन नमाज पढ़ो मोमिन दा सदा गलत तो चवा हदीस में लिखा था जो नंढो टंगियो पियो जे साल के जो खबरदार न पढ़ंदी तो कुटी दो हां पढ़ायो त नमाज में लिखी मान के तो तबलीग दा कहे तो मथो त ढक ना अम्मा फातिमा जी जमात में किए विंदिया बस ये जे ॾिसां तो नज़र तो कयां तो मूंखे अल्लाह जो कसम आहे अम्मा फातिमा चई मां उन चंड ने बाबा कीअं ॾिसां जंहिंमें धारे जो नज़रो एॾी बरकत आहे नमाज़ वारी आहे रोज़े वारी आहे क़ुरान वारी आहे लश्करी चांडिया जे ॻोठ जी मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार परदेदार ॻाल्हि ॿुधो अर्ज़ु कयूं वञाए अल्लाह तुझो पर्दो सलामत रखे तुझी इज्जत असमत जी रब हिफाजत करे अमा मरंदिया मुल्ला भी मरंदो मुलियानी भी मरंदी मौलवी भी मरंदो मौलवियानी भी मरंदी वडेरो भी मरंदो वडेरी भी मरंदी मास्टर भी मरंदो मास्टरियानी भी मरंदी फकीर भी मरंदो फकीरियानी भी मरंदी वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून अल्लाह तो फरमाए न मरो न मरो न मरो मगर मुसलमान थी मरो व्याज खाईंदे न मर जाए जिना कंदे न मर जाए हेॾे नज़र कर शिरक करे न मर जाए गिला तुझे ज़बान दे न हो जे मरे तो मुसलमान थी मर जाए अल्लाह अल्लाह ओ मुझी अम्मा न्याणी हयादार परदेदार अम्मा धारन का मुंह लिखाए अम्मा पाजी इज्जत असमत जो हया कर ख्याल कर आए खुदा जी जो कसम या अय्युहन नबी इज़ा जाअकल मुमिनात युबायिनका अला अल्ला युशरिकन बिल्लाहि शैया वला यसरिकन वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन वला यातीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन वला यासीनक फी मारूफ फबायिहुन वस्तगफिर लहुन अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। ए मोजा नबी तरी तू बैयत कर बैयत वठे वायदो वठे माने अचो कलमो पढ़ो पर नबी सही बैयत कीअं वठंदा अजो के मुर्शिद वांगुरु थोरे ई जीअं विच में विहारी वेठो आहे विच में पाण वेठो आहे चौधारी वेठो न मायूं नबी मोहम्मद सदको वञासि रूहानी अबू आहे न उम्मत जो रूहानी अबू नबी साईं वटि उहे न्याणियूं जेके नबी साईं वटि कलमो पढ़ाईंदियूं उहे नबी साईं जूं न्याणियूं थियनि पर नबी साईं हुन सां बैयत वठंदा हुआ परदे ईअं चादर हूंदी हुई विच में परदो मायूं नबी साईं चादर खे वठंदियूं हेॾो नबी साईं जो हथो उते नबी साईं कलमो ॿुधाए हाणे विच में शफ़र खे तेल हई विच में वेठो आहे डंडो जे चओ त चई सईद खे नथा मञो असां सईद जा नौकरूं ग़ुलाम पर ये अहिड़ा सईद काथे तवज्जो अल्लाह अकबर थोरो 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 अच्छा जो चवे त शिरक न कंदियूं वला यस्मीन सिना भी न कंदियूं वला यस्मीन अला अल्लाह युशरिकन बिल्लाहि शैयन वला यसरिकन चोरी भी न कंदियूं जिना भी न कंदियूं वला यक़तुलन औलादहुन पंहिंजी औलाद खे क़त्ल भी न कंदियूं यानी वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक ये जो वञे अस्पताल में ले लो छो आया अधी वक़फ़ो कराना है बार बंद की बार बंद कनि इहो त वक़फ़ो ॿी शइ आहे वक़फ़ो वरी कनि उहो मसइलो न आहे पर हिकिड़ियूं त अहिड़ियूं आहिनि जो सुबुह जो भंगी नालियूं था खोटनि त ॿार था निकिरनि हा कहिड़ा जोशनि वला यातीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन कंहिंजी बोहतान बाज़ी बि न कनि जेके हथनि पेरनि ठाहियूं वला यासीनक फी मारूफ
ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद भलन कमन में तो मोहम्मद करीम जी ताबेदारी कंदियूं फबायिहुन हाणे हिन जी बैयत क़बूल कर वस्तगफिर लहुन अल्लाह कहते यार रुजू इल्लल्लाह अल्लाह तो फरमाया ने इस्तिगफार को ने कुरान की तिलावत करे फकुल्तु अस्तगफिरू रब्बकुम इन्नहु काना गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। इस्तिगफार कयो त माफ़ी ॾियां। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। मां तव्हां पुछां थो असांजो नबी सदको वञासीं गुनाह जे इरादे खां बि पाक आहे न मासूम आहे न गुनाह खे झले त नबीअ ॾे न वञो पाक हा नबी साईं गुनाह कोन कंदा नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह गुनाह खे झले त नबीअ ॾे न वञो मोहम्मद पाक आहे ऐं एॾा हयादार हा नबी साईं एॾा हयादार हा जो अरब जी कुंवारी औरत जी अखि में हया एॾो न हो जेॾो मिठे मोहम्मद में हया पोइ बि रोज़ घणा दफ़ा इस्तिगफार कंदा ख़बर अथव रोज़ 70 दफ़ा नबी से पढ़ंदा अस्तगफिरुल्लाह रब्बी अस्तगफिरुल्लाह 70 दफ़ा। तो इस्तिगफार न कयो रब तो फरमाए इस्तिगफार कर त मां बख़्शां तौबा कंदे बख़्शे ॾींदोमांइ तौबा कंदे युरसिलिस समा अलैकुम मिदरारा तौबा कंदे मथो आसमान मां लगातार मींहुं वसाईंदोमांइ मुद वारो अणमुदाइदो न अणमुदाइदो न तौबा नथा कयूं तंहिंजे करे अणमुदाइदो थो वसे तौबा नथा कयूं तौबा कयो त मुद वारो वसे न मींहुं वसंदो त माल वधंदो साईं कीअं माल वधंदो हा मींहुं जो वसंदो त भली पोख थींदी मुद वारो मींहं सां पोख खे ताक़त थींदी माल घणो त बुख वई तौबा कर त माल वधायां मींहुं वसायां तौबा कर वयुमदिदुकुम बिअमवालिन व बनीन रब तो फरमाए तौबा करने त मां अल्लाह पुत्राणी औलाद ॾींदोमांइ पुत्र थी ॾई पुत्र थी ॾई तौबा कर त पुट हयादार ॼमंदई नबी साईं जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार त सोना पुट ॼमंदा सोना हा हे जेको दस्तरखान में मानी करंदी आहे न ये तो किरी पए दस्तरखाने तां किराओ ये खड़ी करे खाओ न अल्लाह उनखे सोना ॿार ॾींदो सोना ॿार असां ॼाणे किरियो ते सिकड़ो ते अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु दस्तरखाने ते वेठो कहिड़ो अमीर मुआविया कावड़िया वेठा हज़रत अमीर मुआविया सही कावड़िया कातिबुल वही अल्लाहुम्मा जालो हादियम महदिया अल्लाह तू अमीर मुआविया के हिदायत दिया अमीर मुआविया तो कहेंगे दोनों गलत है कातिबुल वही हुजूर दे जने कुरान लहंदो हो त सॾे अमीर मुआविया के चवंदा हा त कुरान लिख ता उन को लिखाईंदो जे ईमान में पक हो अमीर मुआविया मदीने जे मीर जो सालो आ दादे से होरो ॾिसो होडो वरी सौट अथस होरो सौट अबू सुफियान ऐं मथियां जेके हुया ये सब पाण में सौट बेटा सालो आ उम्मे हबीबा नबी साईं जी बीबी आ उन जो भाव एक दफे मुझो साईं आया घर में अयां जो नजर कन
अमीर मुआविया पंहिंजी भेण जे गोद में सुतो पियो आहे नबी सही जे घरवारीअ जे गोद में उहा भेण हुयसि अमीर मुआविया जे वारनि मुबारक में अमाओ में हबीब रज़ी अल्लाह ताला अन्हा आंगनूं विझी करे वारनि में जीअं ॿार खे निंड कराई बि ईअं मां उम्मे हबीब जे गोद में सैयदना अमीर मुआविया निंड पिया कनि भेण पंहिंजे भाउ सां भई प्यारो करे आका साईं आया पान फरमायो में हबीबा और वञाए जी कयाए पूजा सोना साईं पान फरमायो अमीर मुआविया तुझे गोद में सुतल आओ पूजा साईं पान फरमायो ने खबर अमीर मुआविया प्यारो थई अल्लाह 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 अमीर मुआविया प्यारो थई अमादी चवे पूजा साईं बावा छो न प्यारो भाइर भेनरुनि खे ॾाढा प्यारा ॿुधन मदीने जे वीर फरमायो पाण फरमायो ओ मुंहिंजी राणी उम्मे हबीबा जी मुंहिंजा साईं पाण फरमायो मता चवे त अमीर मुआविया छड़ो मूंखे प्यारो आहे न न न अमीर मुआविया मां मुहम्मद खे बि प्यारो आहे त मुहम्मद जे अल्लाह खे बि ॾाढो प्यारो आहे कातिबुल भैया नबी से जो सालो यजीद जो पी आ यजीद पंहिंजे किरदार सां पाण ॼाणे अमीर मुआविया जो को बि न हुन अमीर मुआविया ते इतराज़ थो करे असां त अमीर मुआविया सां प्यार छो था कयो अॻ में पहिरियों पहिरियों मौला अलीअ जे वॾे पुट सां वञी वेठो इमाम हसन मुजतबा इमाम हसन मुजतबा अमीर मुआविया जे हथ ते बैअत कई अमीर मुआविया जे हक़ में हुकूमत खां हथ खणी ऐं अमीर मुआविया जे पोयां निमाज़ पढ़ी हुकूमत खे मञी छा थियो अथव सहाबा खे बि गारियूं ॾियो अब्दुल्ला इलाज़ा बदादन ये अल्लाह जे रसूल जे सहाबा सां तव्हांजी दुश्मनी आहे अल्लाह जे रसूल जे सहाबनि सां तव्हांजी अदावत आहे ऐं उन्हनि हिन खुदा का हिननि खे हिदायत करे अल्लाह हिदायत करे आमीन चओ अबा उन्हनि साहबनि सगोरनि खे पिया ॻाल्हाइनि जेके नबी से सफ़ा घर जा भाती चारई पंज 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 ॿ सहुरा ॿ न्याणा हिकु सालो अबू बकर उमर सहुरा उस्मान अली नबी जा न्याणा छोटा कदोली टहकदोली पुराण जे वाइद में वेठो ऐं होटल ते वेठो कचहरी करे करे टाकुरनी कलम हणाए पाबंदी न तुंहिंजी मर्ज़ी अर्ज़ थो कयां साहबा सां मोहब्बत कयो कंदो है अम्मा फातिमा चवेसि अली अली मां तोखे चई जेको आहे सो छा ॾाढो ॻाल्हि मां ॻाल्हि खुलंदी आहे न तव्हांखे ॾिसां त नंढो ई को बासीनो हणे थो को कीअं सुबुह सां हुनखे चुपची हलाइणी आहे हिनखे कॾहिं काॾो हलाइणो आहे कंहिंखे काॾे वञिणो आहे छा पसा वरी आया हो यार अलाह सां रब तव्हांखे माफ़ कंदो बरकत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं अम्मा फातिमा थी चवे अली अल्लाह जे नाले ते ॾेई आए त अल्हम्दुलिल्लाह जहिड़ो न कई